अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ताईं शेयर कयूं पिया। हूसड़ी हैदराबाद के रिवासी गुलाम सरवर मला के प्लाट ते कब्ज़ो थियण ख़िलाफ़ संदसि भाउ राधण वासी कामरेड अनवर मला, सिजाद चांडियो, हुसैन बख्श चांडियो, ज़फ़र सोलंकी ऐं ॿियनि सां गॾिजी छंदड़ मोरी ते एहतजाजी मुज़ाहिरो। इन हवाले सां तफ़सीलात मालूम कयूं था जीएम डेरो खां। जीएम कहिड़ा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हूसड़ी हैदराबाद के रहवासी गुलाम सरवर मला के प्लाट ते कब्जो थियण खिलाफ संदसि भाउ राधण वासी कामरेड अनवर मला, सजाद चांडियो, हुसैन बख्श चांडियो, ज़फ़र सोलंकी ऐं ॿियनि सां गॾिजी छंडड़ मोरी ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त हूसड़ी बाईपास हैदराबाद वेझो भाउ गुलाम सरवर मला जे प्लाट ते बासर कब्ज़ाखोरनि गुलाम कादिर मला ऐं इम्तियाज़ चांडियो, इम्तियाज़ मला ऐं ॿियनि कब्ज़ाखोरनि 8 सालनि खां कब्ज़ो कयूं वेठा आहिनि ऐं मिसकीन पोरियत आहियां, केर बि तदारक करण लाइ तयारु नाहे। हिन वधीक चयो त असां कब्ज़ेखोरनि ख़िलाफ़ मुसलसिल एहतजाज करे रहिया आहियूं, पर असांजी केर बि दांह फ़रियाद ॿुधण लाइ तयारु नाहे। एसएसपी हैदराबाद, डीआईजी हैदराबाद, आईजी सिंध ऐं ॿिया लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त भाउ गुलाम सरवर मला जे प्लाट ते कब्ज़े जो नोटिस वठी ऐं कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जी ठीक है जीएम, तफ़सीलात लाइ महिरबानी।